वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां रोडनि जी वॾनि मनसूबनि ते तेज़ी सां अमल करण, सुई गैस पाइपलाइनुनि ऐं बिजली जे पोलनि जी मुंतक़िली खे फास्ट ट्रैक करण जी हिदायत कई वई आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि 140 अरब रुपए जी वफ़ाक़ी PSDP पोर्टफोलियो जो इजलास थियो, जंहिंमें सूबाई वज़ीर जामखान शोरे, अली हसन ज़रदारी ऐं ॿियनि जी शिरकत कई। इजलास में जैकोबाद खां कंधकोट ठटे खां बदीन ताईं रोडनि खे ॿीणो करण जूं तजवीज़ूं मंज़ूर कयूं वयूं। इजलास में दादू घाट डोकरी ताईं 84 किलोमीटर डिगोडोनल कैरेज वे ठाहिण जी बि तजवीज़ कई वई आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणो हो त बहितर रोड ज़राअत, सनअत ऐं वापारी सरगर्मियुनि खे हथी ॾियण लाइ अणचर आहिनि। वॾे वज़ीर चयो त इंतिज़ामी या टेक्निकल बुनियादनि ते देर क़बूल न कई वेंदी, अदावती मयार ते कंहिं क़िस्म जी सौदेबाज़ी न कई वेंदी। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे कराची खां सिंध TV न्यूज़ जो चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी। जी फयाज़, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि हिकु इजलास थियो आहे, हिन बाबति आगाह कजो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जेको वफ़ाक़ी PSDP पोर्टफोलियो आहे, उनजे 140 अरब रुपए जो जेको प्रोग्राम आहे, उनजो जाइज़ो वरितो आहे। इजलास में तरक़ी ऐं मनसूबबंदी खाते वारो वज़ीर जामखान शोरो ऐं तामीरात वारो हाजी अली हसन ज़रदारी, सेक्रेटरी आसिफ सदर समेत जेके सेक्रेटरीज़ आहिनि, उन्हनि शिरकत कई आहे। रोडनि जा जेके वॾा मनसूबा आहिनि, उन्हनि ते तेज़ी सां अमल दरामद जे हवाले सां वॾे वज़ीर हिदायत कई ऐं चवणु आहे संदसि समूरी जेके रुकावटूं ख़तमु करे बरबस खे मुकमल करण जे हवाले सां कराई थी वञे ऐं ईंदड़ माली साल 26-27 जे हवाले सां जेका नई तरक़ियाती हिकमत अमली आहे ऐं कनेक्टिविटी मनसूबा आहिनि, उनखे पिणु हातमी शिकल जेका उहा ॾिनी वई आहे। त हिन में रोडनि जा 5 वॾा मनसूबा आहिनि, जंहिंमें 140.9 अरब जी लागत सां जेको मनसूबा आहिनि उहे सिंध कोस्टल हाईवे, उनजी जेका वाद रोड़ी जूडू बैराज रोड जी बैटरी जो मनसूबो, उनखे कमु जारी आहे। मेराण हाईवे खे डबल करण ऐं कांगड़ जेको रोडी ऐं हाई रोड जी जेका बैटरी आहे उहो शामिल आहे ऐं हींअर माली साल में हिन वक़्तु ताईं 17 ऐं 94 अरब रुपया जेके हिन जारी थियनि ऐं मनसूबनि ते तेज़ी सां कमु जारी आहे। त इंसानी या टेक्निकल जेके सबब आहिनि, उन्हनि जी जेके सबब ऐं ख़ासि तौर ते देर जेका आहे, उनजे हवाले सां वरी वधीक चवणो इहो क़बूलण जो अमल न आहे ऐं समूरा नागापिल जेके साथ आहिनि, मनसूबनि खे मुक़ररु वक़्त में मुकमल करणु यकीनी बनाइणु घुरिजे, बल्कि सुई गैस पाइपलाइनूं, बिजली जा जेके खंभा, उनजी मुंतक़िली जेका उहो फास्ट ट्रैक करण जे हवाले सां कमु करणु खपे। त तामीराती जेको मयार आहे, उन ते बि कंहिं क़िस्म जो सम्झौतो न थींदो ऐं जारी कमनि उन्हनि जी इंस्पेक्शन बि कंदो ऐं रोडनि जी जेका मैसेज जे हवाले सां लाइफ लाइन जे हवाले सां रखे थी त जेको बार खां कंदकोट ऐं खटो खां बदीन ताईं जेको रोड आहे, उनखे ॾिठो करण जे हवाले सां तजवीज़ उहा मंज़ूर कई वई आहे। दादू खां डोकरी ताईं 84 किलोमीटर डिगो जेको ड्यूल कैरेज जे बनाइण जे हवाले सां तजवीज़ शामिल आहे। इहो मनसूबो ज़हरी ऐं जेको बालाई हेठी ऐं मथी सिंध में ट्रैफिक खे वधीक बहितर बनाईंदो ऐं जेको बहितर रोड ज़राअत, सनअत ऐं साहिली जेका वापार आहे, उनजे वाधारे जे हवाले सां इंतिहाई अहमियत रखनि था। त वरी वधीक चवणो समूरा तरक़ियाती जेके मनसूबा आहिनि, सख़्त निगरानी ऐं जेका फंड्स आहे, उनजे जेके शफ़ाफ़ इस्तेमालु आहे, उनखे यकीनी बनाए वक़्त सां जेके मनसूबा आहिनि उहे मुकमल कया वञनि। मुकमल कया वञनि। ठीकु आहे फयाज़ कुरैशी, तफ़सील लाइ वॾी महिरबानी।